सिंध हुकूमत नए माली साल जी बजट अॼु पेश कंदी। पघारुनि ऐं पेंशन में 25% वाध जो इम्कान आहे। बजट जो मजमूई गाथो 13,000 अरब रुपयनि खां वधीक मुतविक़ आहे। मजमूई तरक़ियाती बजट जो 55% तालीम, सिहत, ज़राअत ऐं अमुन अमान लाइ रखण जी तजवीज़ साम्हूं आई आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणेवारी वज़ीर तौर नए माली साल जी बजट सिंध असेंबली में पेश कंदो। बजट जो मजमूई हुजम 13,000 अरब रुपयनि खां वधीक आहे। सिंध जे अस्पतालुनि लाइ 9 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद में इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल क़ाइमु कया वेंदा। हैदराबाद ऐं लाड़काणे में बि वबाई मर्ज़नि लाइ अस्पतालूं ठहंदियूं। हर डिवीज़न में 200 बिस्तरनि ते मुश्तमिल अस्पतालूं क़ाइमु कयूं वेंदियूं। ईंदड़ माली साल दौरान इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल मंसूबनि लाइ फंड्स जारी न कया वेंदा। अब्बासी शहीद अस्पताल कराची जी तोसी वारो मंसूबो बि सिंध बजट में शामिल हूंदो। अस्पताल जी तजदीद लाइ 10 करोड़ रुपया मुख़्तस करण जी बि तजवीज़ आहे। बजट में सिंध जे 6 तालुक़नि जी अस्पतालुनि जी अपग्रेडेशन स्कीम लाइ 1461 मिलियन रुपया मुख़्तस कया वेंदा, जॾहिं त 9 ज़िलनि जे डिस्ट्रिक्ट अस्पतालुनि जी तोसी ऐं बहाली लाइ 25 करोड़ रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। सिंध जी बजट जो मजमूई हदफ़ 13,000 अरब रुपयनि खां वधीक आहे। सूबाई तरक़ियाती प्रोग्राम लाइ 222 अरब रुपया मुख़्तस करण जो इम्कान आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन ऐं पघारुनि में 25% इज़ाफ़े जो इम्कान आहे, जॾहिं त मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़रर करण जी तजवीज़ आहे। सिंध बजट में कराची लाइ ख़ुसूसी तरक़ियाती पैकेज बि शामिल कया वेंदा। गादी वारे शहर कराची में 10 खां वधीक मेगा स्कीमुनि लाइ 22 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। मजमूई तरक़ियाती बजट जो 55% तालीम, सिहत, ज़राअत ऐं अमुन अमान लाइ रखण जी तजवीज़ आहे, जॾहिं त बजट में पुलिस में भर्तियुनि ऐं अलाउंसेस में इज़ाफ़े जो बि इम्कान ॾेखारियो पियो वञे।